परम पूज्य श्री राजेंद्राचार्य महाराज चवन पिया 1994 खां पहिरियों जी ॻाल्हि आहे, 1994। उनजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि कि मां हिकिड़े वृंदावन में कथा करण वियुमि, वृंदावन में भागवत कथा। त जीअं मां ईंदो हुउमि हुते त पासे में मिटीअ में हिकिड़ो फ़क़ीर वेठो हूंदो, महात्मा। वो फ़क़ीर वेठो हूंदो बढ़िया, कोई कुछ ॾेई वञेसि, उते रेतीअ में उते भोजन पियो हुजे, रेतीअ में कढी करे खाए। और केॾी महिल कुतो बि अची करे गॾु खाए, कंहिं महिल सूअर वेठा आहिनि उहे बि गॾु खाई हली वञनि, काई ॻाल्हि न मिलेसि तवा। उहो कॾहिं चूं ॻाल्हाए ई न, पंहिंजो वेठो हूंदो मौज में, कपिड़ा पुराणा फाटल, वार बिखरियल। ऐं मां जीअं ईंदो हुउमि कथा करण जे समय त उहो मूंखे निहारींदो, नेण झुकाए प्रणाम कंदो। मां ॾिसंदो, मुंहिंजे मन में ईंदो कि खीर आहे, ही पागल सही में आहे या कोई लिकियल संत आहे या ॿी काई ॻाल्हि आहे, छा आहे केरु। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, 6 ॾींहं कथा हली, भॻवान जी मुंहिंजी भावना पूर्ण कई। हिकु ॾींहुं साउंड में कुझु ख़राबी अची वई, आवाज़ बंदि थी वई पोइते वारे स्पीकर में। हाणे मां अचानक ॾिठुमि, उहो ई जेको वेठो हूंदो होॾे ढुंड ते वेठो हूंदो, मिटीअ में गंदगीअ में वेठो हूंदो, सूअरनि सां कुतनि सां गॾु बि अची वेही रहंदो, कोई फ़र्क़ु न पवंदो हुनखे, रेतीअ मां बीने करे बि खाई वठंदो, केॾी महिल वेठो हूंदो बुखो। उहो मां अचानक ॾिसां थो, ईअं परते परते चढ़ी करे उहो साम्हूं अची कन लॻाए ॿुधणु लॻो, छो जो आवाज़ बंदि थी वई पोइ। इन जो मतिलबु मां सम्झी वियुमि त पागल त बिल्कुलु न आहे, पागल माण्हू थोरी न कथा ॿुधंदा आहिनि। चओ हरे राम। आहे कोई संत महात्मा आहे, मूंखे सम्झ में अची वई। ये अची करे कन ॾेई करे उहो कथा ॿुधणु लॻो। कथा खे जीअं विश्राम थियो उन ॾींहं जी, मां वापसि वियुमि त वरी ॾिठुमि ढुंड ते वेठो। वञी करे मां ॿियनि माण्हुनि खे मोकिले अकेले में वञी वेठोमांसि। वञी चयोमांसि, भाई छा नालो आहे तुंहिंजो, किथे रहंदो आहे? छा उन नालो ॿुधाई? मां भुलिजी वियुमि, क्षमा कजो। हिन ज़माने जी ॻाल्हि 1994 जी, 93-94 जी, वधीक समय न थियो त शायदि नारायण दास या कुझु अहिड़ो हुन नालो ॿुधायो। किथे रहंदो आहे? चई मां साईं हिते फलाणे शहर में रहंदो। अच्छा, पढ़ियल लिखियल आहे? चई हा, उन विज्ञान में डिप्लोमा कई आहे। चओ हरे राम। MSc मास्टर ऑफ साइंस, MSc कई आहे। अरे तूं पढ़ियल लिखियल मास्टर ऑफ साइंस MSc करे खॾ में छा थो करे वेठो ढुंड में वेही करे? चई बाबा बसि कृष्ण खे यादि कंदो आहे। अरे भाई मां त तोखे पहिरें ई ॾींहुं ॾिठो त मूंखे लॻे पियो त हीउ केरु आहे जेको हिते वेठो आहे, पागलनि वांगुरु वेठो आहे, त अहिड़ो भेष छो ठाहे रहंदो आहे, छाजे करे ईअं रहंदो आहे? चई बाबा इन करे त कोई परेशान न करे भॼन में, वरी कोई मिलंदा अची करे फालतू ॻाल्हियूं कंदा, भॼन ख़राबु थींदो। इन करे मां ईअं रहंदो आहियां कि मुंहिंजे साम्हूं बि कोई न ईंदो आहे, सभु नफ़रत कंदा आहिनि मूं सां। मां वेही रहंदो आहियां, जानवरनि सां गॾु बि वेही रहंदो आहियां, कुझु बि खाई रखंदो आहियां, भूखो पियो हूंदो आहियां, लेकिन भॻवानु पालींदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे, ॾाढी कृपा कंदा आहिनि। अच्छा, कमाल जी ॻाल्हि आहे। मूंखे त ओॾी महिल ई लॻो, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो सभु तूं जंहिं लाइ कयो आहे, कंहिंजे लाइ? हा, मां श्याम सुंदर भॻवान जे लाइ। त वृंदावन में वेठो आहियां, काशी छॾे आयो आहियां, कहिड़ो तूं शहर छॾे आयो आहियां, किथे रहंदे ऐं हिते अची करे तूं भॼन थो करे, त जंहिंजे लाइ तूं हे भेष बणायो आहे, पागल ठहियो आहे, भॼन थो करे, पढ़ियल लिखियल थी अनपढ़ थो रहे, सियाणो थी करे पागल थो रहे, सभु तपस्या वांगुरु जीवन थो जीए, छा उहो तोखे मिलियो आहे? हा बाबा मिलियो आहे। चओ हरे राम। मिलियो आहे? हा हा। अच्छा, त सपने में मिलियो आहे, भाव दर्शन थियो आहे या प्रकट दर्शन थियो आहे? चई बाबा जीअं तव्हां मुंहिंजे साम्हूं बीठा आहियो तीअं मां उन्हनि जो दर्शन कयो आहे। ऐं हिकु बार न घणा बार दर्शन कयो अथई। चई रोई रोई करे जोर सां चवणु लॻो, मूंखे रोज़ु दर्शन ॾींदा आहिनि, रोज़ु दर्शन हा। चरण पकड़े वरितई। चई बाबा तव्हांखे ॿुधायो आहे, मां हथ थो जोड़ियां, तव्हां संत आहियो, तव्हांजी कथा ॿुधी आहे, इन करे तव्हांखे ॿुधायो आहे, लेकिन तव्हां वचन जो ॿियो कंहिंसां तव्हां ॻाल्हि न कटंदो। मलुक पीठाधीश्वर राजेंद्राचार्य महाराज चयो, मां उनखे वचन ॾिनो,
मां उनखे वचन ॾिनो, तॾहिं मां 1994 तक इहा ॻाल्हि कंहिंसां न कढी। चओ हरे राम। 1993 94 में जॾहिं उन्हनि जो शरीर शांत थियो, उनखे खणी करे ईअं यमुना जी में वञी करे वाहे आया, और जीअं न कोई कंहिंजो कोई हूंदो न आहे, ईअं उनजो संस्कार थी वियो। पर चवनि था अरे हे संस्कार त असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ आहिनि, जंहिं में कोई शंका आहे। और जेके प्रकट भगवान जो दर्शन थी वञे, बांके बिहारी मिली वञनि, भगवान जी भक्ति मिले, प्रेम मिले, उनजो संस्कार थिए, अवगति थिए, उनखे नांग डंगे, उनखे कुछ भी थी वञे, अंत समय चरणामृत मिले न मिले, अरे उहे त तरियल तरायल आहिनि, उहे त पहिरियों ई मरण खां पहिरियों ई तरी आहे उहे। चओ हरे राम। तॾहिं उन्हनि संतनि चयो त उन्हनि जे शरीर शांत थियण खां पोइ असां तव्हांखे इहो पंहिंजो अनुभव ॿुधायोसीं। ऐं अॼु न ॿुधायूं त माण्हुनि खे रस्तो काथों मिलंदो। चओ हरे राम।